अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़ ऐं मां मारवी थईं। हेडलाइन समाचार ख़बर वां कराची मां शेयर कंदासीं। कराची जे हॉक्स बे वारे इलाइक़े में पत्थर हणी क़त्ल कयल शख़्स बाबति वधीक तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। पुलिस मूजिबि मक़तूल 50 वरीह जो हातिम नशे जो आदी हो ऐं संदन ज़हनी तवाज़ुन बि ठीकु न हो। हातिम शेरनि खे पत्थर हया जंहिं हिकु ॿार खे पत्थर लॻो। वाक़े बाद पासे वारे शेरू ऐं पाड़े वारनि हातिम खे अगवा कार ॼाणाई मथसि पथराव करे क़त्ल करे छॾियो। पुलिस वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, ख़बर अव्हां खे ॾियूं पिया कराची खां। कराची जे हॉक्स बे वारे इलाइक़े में पत्थर हणी क़त्ल कयल शख़्स बाबति वधीक तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। पुलिस मूजिबि मक़तूल 50 वरीहनि जो हातिम नशे जो आदी हुयो ऐं संदसि ज़हनी तवाज़ुन बि ठीकु न हो। हातिम शहरनि खे पत्थर हया जंहिं हिकु ॿार खे पत्थर लॻो आहे। वाक़े बाद ॿार जे वारिद शेरू ऐं पाड़े वारनि हातिम खे अगवाकार ॼाणाए मथसि पथराव करे क़त्ल करे छॾियो। पुलिस वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। ख़बर अव्हां खे कराची खां ॾियूं पिया। कराची जे हॉक्स बे वारे इलाइक़े में पत्थर हणी क़त्ल कयल शख़्स बाबति वधीक तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। पुलिस मूजिबि मक़तूल 50 वरीह जो हातिम नशे जो आदी हो ऐं संदसि ज़हनी तवाज़ुन बि ठीकु न हो। हातिम शेरनि खे पत्थर हया जंहिं में हिकु ॿार खे पत्थर लॻो। वाक़े बाद पासे वारिद शेरू ऐं पाड़े वारनि हातिम खे अगवा कार ॼाणे मथसि पथराव करे क़त्ल करे छॾियो। पुलिस वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। ॿिनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। ख़बर अव्हां कराची मां शेयर कयूं पिया। कराची जे हॉक्स बे वारे इलाइक़े में पत्थर हणी क़त्ल कयल शख़्स बाबति वधीक तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, ही अहम ख़बर अव्हां खे कराची खां ॾेई रहिया आहियूं। कराची जे हॉक्स बे वारे इलाइक़े में पत्थर हणी क़त्ल कयल शख़्स बाबति वधीक तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। पुलिस मूजिबि मक़तूल 50 वरीहनि जो हातिम नशे जो आदी हो। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इसाक सर्किल लाइन ते मौजूदु आहे। जी इसाक, अपडेट कजो। जी बिल्कुलु फौजिया, ॾिसो केमाड़ी में पत्थर लॻण सबबि हिकिड़ो जेको शहरी आहे उहो ॿियो मारिजी वियो आहे। उन हवाले सां हाक्सबे में अब्दुल रहमान ॻोठ में जेको आहे शहरी खे पत्थर लॻा हुया, जंहिंमें जेको आहे हुनजी उमिरि 50 साल ऐं हुनजी सुञाणप हातिम तौरु कई वई हुई। तंहिंखां पोइ जेको आहे पुलिस पारां इन हवाले सां जेको आहे जांच शुरू कई वई हुई, जंहिंमें अब्दुल रहमान ॻोठ में उहो हातिम जेको उन ॻोठ जो रवासी हुयो। तंहिंखां पोइ जेको मारिजी वियल हातिम आहे उहो नशे जो आदी हुयो ऐं जेको आहे हुते पथराव बि कंदो हुयो। जॾहिं त जेको मक़तूल आहे शेर ख़ान, उन हवाले सां जेको हुनजे विच में झेड़ो थियो हुयो, उनखां पोइ उन पारां हुन ते पथराव करे ॾिनो, जंहिंमां जेको मक़तूल आहे पत्थर लॻण सबबि मारिजी वियो हुयो ऐं शेरू सां गॾु जेके 4 सालनि जो ॿारु ज़ख़्मी थियो पत्थर लॻण सबबि। उनखां पोइ जंहिं शहरी जे जेको आहे घर में पथराव कयो, उन्हनि पारां जेको हुन सां मिली करे जेको हातिम खे पत्थर हणी करे मारे छॾियो हुयो। तंहिंखां पोइ तशदुद खां पोइ जेको आहे पुलिस वाक़े वारे हंध तां जेको आहे माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। ॾिने त मुबैना तौर ते तशदुद करण वारा माण्हू आहिनि जेके, उहे जेको आहे ॿाहिरि जे हवाले सां अगवा जो ड्रामो कयो हुयो, इहो पुलिस जो चवणु आहे। जॾहिं त पुलिस पारां घर जो जेको माण्हू शेरुनि समेत जेके 4 माण्हू आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त पुलिस इलाइक़े में ॿिया जेके माण्हू हुआ जेके पथराव करनि पिया त हुननि जी गिरफ़्तारी जे लाइ बि जेकी ॻोल्हा आहे उहा शुरू कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त इहो ड्रामो हुयो, त जेको माण्हू हुयो उहो अगवाकार हुयो, पर असल में ॻाल्हि इहा आहे त हातिम जेको हुयो नशे जी आदी बि हुयो ऐं हुन सां गॾोगॾु उहो चरियो बि हो। त हुन हवाले सां पथराव कयो हिकिड़े घर जे मथां। हुन घर वारनि पारां जेको हातिम खे पत्थर हणी करे मारे छॾियो हुयो। हिन हवाले सां जेके 4 हुन घर जा माण्हू हुया, जंहिंमें हिकिड़े जी ठीकु आहे इसाक, वॾी महिरबानी।